करण जो शौक़ थियो थई छा गुलबार? हाँ नंढा रईस वॾे जो हुक्म आहे त बहादुर खान खे ॻोठ वठी अचे। बाबा साईं खे चइजांइ त मां सुभाणे मोटी ईंदुसि, मुंहिंजी फिक्र न करे। रईस गुस्ताखी जी माफ़ी, रईस वॾे जो हुक्म आहे त रईस नंढे खे ॻोठ वठी अचे। जेकॾहिं मां न हलां त पोइ गुलबहार जो लाश खणाए वञा, मां अव्हांखे ॻोठ वापसि वठी हलंदुसि, न त पंहिंजो पाण गाॾी जे हेठां ॾींदुसि। जानो अमजद सोच आता इनके कहीं बाहर उछलायो। जी या मुझा जो तो मुझे माण्हुनि जे मथां हथियार से रईस वापस ॻोठ हलो, रईस वॾे जो हुक्म आहे। तंहिंजी माना त तूं कोन मणंदे। अमजद जानो गाॾीअ खां हटी पए। हाशिम हिम्मत न हार, जंहिंजो केर बि न हूंदो आहे हुन जो अलाह हूंदो आहे ऐं उमेदुनि ते दुनिया क़ाइम आहे। चाचा अलाह वटि देर आहे पर अंधेर न आहे। अलाह कंदो ॾुखिया ॾींहं जल्द ख़तम थी वेंदा। ज़रीना करे त करे छा, जेको थियणो हो सो थी वियो, हाणे ऊंधे कंद करण सां छा वरंदो। सॼी उमिरि कंहिंजे कख खे बि न रंजायुमि, पोइ मूंसां अहिड़ा हाञा छो था थियनि। चाचा महलूं बि मुड़सनि ते ईंदियूं आहिनि। हर राति खां पोइ हिकु रोशन सुबुह ईंदो आहे। अलाह जी रहमत खां मायूस न थी, हू बाज़ारो आहे। चाचा ससु हिम्मत वारी आहे। ॾिसजां हिकु ॾींहुं दुश्मन जे मुंहं में धूड़ विझी मोटी माग ईंदी। भले दुश्मन केॾो बि ताक़तवर हुजे, पर इज्जत ऐं ज़िलत ॾियण वारो रब आहे। दिल ते चवे थी दुश्मननि जे घर में घिड़ी उन्हनि जी औरतुनि खे नंगे सिर कढी अचां त जीअं उन्हनि खे ख़बर पए त गैरतमंद जे नंगनि में जॾहिं केरनि जा हथ पवंदा आहिनि त उन्हनि जी दिल जी धरतीअ ते केॾो तूफ़ान ऐं सिलसिलो ईंदो आहे। पर मां छा कयां, मुझो ज़मीर यो गवारा न तो करे त मां के औरत जी तज़लील कया। लाश में होता की दिलावर बैठो है तो के सडे केड़ो कंध खणी बाहर निकरा, मानू मुखे मेहणा दींदा, मुखे छडे ने मां घर बैठो हुजा। अदा वडा मां बाहर घुमण फिरण जड़ो न रहियो हां। हाशिम हिम्मत ना नैला आए तो मुस्लिम असा को कुधो कम ना है कयो। असी त मज़लूम आहियूं, माण्हू असां ते टोकूं छो कंदा? सॼो ॻोठ असांजो बांबेली थी बीठो आहे। हाँ चाचा, मज़लूम जो साथ ॾियण त मोमिन जो कम आहे। जेके माण्हुनि ते टोकूं कनि था से त मरवान आहिनि। हिन घड़ीअ में त पंहिंजी ऐं पराई जी ख़बर पवंदी आहे। चाचा अलाह ॾुखी घड़ी ॾेई माण्हू खे आज़माईंदो आहे। अलाह कंदो त असां हिन ॾुखे वक़्त खे बि मुंहुं ॾेई वेंदासीं। गार्ड पैदावारी मुकाबलो 2015 वधिक तफ़सील लाइ अख़बारूं, कंपनी जे नुमाइंदे या गार्ड डीलर सां राब्तो करियो। बहादुर खान, तो पंहिंजी ज़िंदगीअ में
ये भी वडी अजीम गलती कई आ। पहरी गलती मां शायद तो सबक हासिल न कयो, पर ये गलती शायद तो के सबक सिखाण जो मौको भी न दिए। बाबा साहब, शाह ज़मान दा असांजा एतिरा त पलांद रहियल आहे जो जिंदगी पूरी थी वञे पोइ बि पलांद पूरा कोन थींदा। इन जे करे हिक ई धक सां शाह ज़मान जी जेल वञी आयो आहियां। हिक धक सां शिकार कर, हिक पलांद ऐं ॿियो प्यार। पलांद जो पलांद भी थी वियो ऐं मूंखे ससुई जी मोहब्बत भी। बहादुर खान ॿुधो हुअमि त इश्क अंधो थींदो आहे ऐं अॼु पंहिंजी अखियुनि सां ॾिसी बि छॾियुमि। जंहिंखे तूं मोहब्बत थो चए उहा हक़ीक़त में हिमाकत आहे। बस बाबा बस, जेको थियणो हो सो थी वियो। बस हाणे तूं असांजी शादी तयारी। बहादुर खान तूं का हिठ बकरी कोन चोराया। 4 पैसा पुलिस खे ॾेई हुनखे फबाए वञे, पर इहा उहा ई ससुई आहे जंहिंखे हासिल करण जी सद तोखे अस्पताल ताईं पहुचायो हो। पर हाणे शायद तोखे अस्पताल बि नसीब न थिए। पुत्र, मुंहिंजी हिकिड़ी सलाह मञ, ससुईअ खे वापसि करे पंहिंजी जान बचाए। हाँ बाबा साईं न, हाणे त मां ससुई जो लाश भी वापस कोन कंदुसि। जिद न कर, ससुईअ मां हथ कढ। ॾिस पुट, तूं मुंहिंजो हिकिड़ो ई पुट आहीं। शल ख़ुदा तोखे का बि तकलीफ़ न ॾिए। बाबा साईं मूंखे मजबूर न कयो मूंखे मजबूर। ईअं न थे जो मां पंहिंजो पाण खे गोली हणी। बहादुर न, हिक टके जी छोकिरीअ जे करे पंहिंजी ज़िंदगी दाव ते न लॻाए। बाबा साईं ससुई मुंहिंजी ज़िंदगी आहे। जेकॾहिं ससुई ख़तम त मुंहिंजी ज़िंदगी। ससरा आश्रम वीचारो रुली रुली मोटी आयो, पर ससुई हथ न आयो। बेका मुंहिंजा फ़क़ीर था चवनि त हिन दफ़े ससुईअ जो लाश बि कोन मिलंदो आश्रम खे। भुल थई बसरा, सरदार साईं आश्रम वारनि सां वाइदो कयो आहे। सरदार साईं ससुई खे पाण ॻोल्हींदो। सरदार साईं सॼे ॻोठ जे जवाननि खे घुरायो आहे ऐं मां बि वेंदुसि। तूं वञी छा कंदे? 4 माण्हू ॻोठ जा गॾु थिया त तूं ॾिसण में ई कोन ईंदे। हिम्मत थोड़ी गुस्सा बहुत। मर्दनि जा कद न आहिनि कशबा बसरा। ई गैरत जो मामलो आहे। दुश्मन जो कंद कपे ईंदुसि, या मरी वेंदुसि या ससुई खे वापसि आणींदुसि। चङो भला जे छोकिरो खयूं बीठो थी त वञी मर। मुंहिंजी बि जिंद छुटंदी, सदाईंदसि शहीद जी ज़ाल। छो ज़ाल मुंहिंजी आई सदाईंदी वरी शहीद जी? खबरदार, जो शहीद जो नालो खयो अथई मुंहिंजी गैरत जी उभा में। वाह, सभु कुझु अलाह ॾिनई, पर अकुल जी तरी कान ॾिनई। ॿुध, केॾी महिल शहीद जो नालो वठी, केॾी महिल निसार जो नालो वठी, केर बि हुजे, पर तूं ज़ाल मुंहिंजी आहे। ॿिए जो नालो खयो अथई न त कंदु कपे विझंदो पाए। समझी या न समझी, वञे थो वठंदो बीह। इहो त मां तोखे चङी तरह थी ॾिसां पई। ॾींहं भरिया आहिनि, वॼण पवंदी भरिया मुंहिंजा बजड़े। ए भागा, नक में ढम क्यों थी ते मुंहिंजो? अरे बसरा के हुजे या पके, मुंहिंजा फ़क़ीर किरंदा था वतन। देश ते एतबार करण चाहियो आहे। असांखे पंहिंजी मुड़सी पाण करणी पवंदी। हुकुम कयो दिलावर साईं, असांखे छा करणो आहे? पक्का आहे कदी ससुई दरिया खान जे ॻोठ खां ॿाहिरि न आहे।
बहादुर खान अदी ससुई के बाहर कढण जी कोशिश जरूर कंदो। अवां दरिया खान जे गोठ ॾांहुं वेंदड़ सभु रस्ता बंदि करे छॾियो। अदी ससुई के हर हाल में बाजियाब कराइणो आहे। ईअं थींदो दिलावर? दे खबर काग भराई थी। हाशिम भा तू फिक्र ही न कर। दरिया खान के अहिड़ो सोड़ो कयो तम साह ही न खणी सघंदो। हिक तरफ़ पुलिस छापनि जे मथां छापा पई हणे, ॿिए तरफ़ असांजा माण्हू दरिया खान जा रस्ता तंग करे रहिया आहिनि। तो पोइ असां हिते वेही छा था कयूं? असां बि संगत सां गॾु हुजऊं। दिलावर मुंहिंजो रत टहके थो, मुंहिंजे अंदर में बाहि थी भरे। असां बि हली दरिया खान जे घर में घिड़ी गोलियुनि जो मींहुं वसायूं। शिंबा सरदार साईं जो हुकुम आहे, असां इन करे ते वेठा आहियूं। सरदार साईं सॼे मसाले के पाण संभाले रहियो आहे। दिलावर मां हिते हथ ते हथ रखी वेही नथो सघां। मुंहिंजो सुकून बर्बाद थी वियो आहे। दिल त चवे थी दरिया खान जे ॻोठ खे खंडर बणाए छॾियां। दरिया खान जे ॻोठ जे खिचनि मां रत रेला करे निकिरंदो, पोइ मुंहिंजे दिल खे सुकून मिलंदो। होश कर हाशिम भा, दरिया खान खे अहिड़ो सबक सेखारींदासीं जो हुनजी सती पुश्त बि हाशिम खान जो नालो ॿुधंदी न त हुननि जा हियाव फाटी पवंदा। मुर्गो थधो देर न कर दिलावर, हल मूंसां। दरिया खान जो सॼो खानदान चट करे था अचूं। अॼु असांखे दरिया खान जो ठीको ई ढेर करणो आहे। अच मूंसां। शमू मायूस न थी, मूंखे ख़बर आहे तो तमामु घणो मुंहिंजो साथ ॾिनो आहे। मां बि तुंहिंजो साथ ॾींदुसि। आलिया तुंहिंजी ज़ाल आहे, तोखे वठराए ॾींदुसि। मां अॼु दरिया खान सां ॻाल्हायां थी, तोखे ज़रूरु आलिया मिली वेंदी। बस अदी तुंहिंजूं थियूं अखियूं आॾियूं अचनि, न त हेसि ताईं मां अलाए छा करे छॾियां हा। शमू ॿ टे ॾींहं तूं तरस, रुगो बहादुर खान जो मसइलो हल थिए, पोइ जीअं तूं चाहींदे न उहो ई थींदो। अदी बहादुर खान जो मसइलो हल थियण जहिड़ो ई न आहे। ॻोठ जे चौधारी पुलिस ऐं हाशिम वारनि जा हमरा घेरो कयो वेठा आहिनि ऐं असांजा माण्हू बि हथियार खणो तयारु थियो वेठा आहिनि। केॾी महिल बि जहिड़ो थी सघे थो। पोइ त ॾाढी खूनरेज़ी थींदी। बहादुर त बेवकूफ़ आहे, पर दरिया खान खे छा थियो आहे? दरिया खान खे पुट जो वॾो लाचार आहे। केॾी महिल बि जहिड़ो थियो त असां बि मरी वेंदासीं। तूं छा थो सम्झी त हाशिम वारा असां सां विढ़ंदा? छो न विढ़ंदा? ईअं त न जो शमू, टेॼार त न। तूं फिक्र न कर भेण, तुंहिंजी हिफ़ाज़त मां कंदुसि। बाक़ी बहादुर खान जे जहिड़े में मां विच में न ईंदुसि। भले त पिया मरनि। इहो सुठो थो करे, जिन्हनि कसियो कमु कयो आहे न उहे ई लोड़ीनि, असीं छो लोड़ियूं? तोखे ख़बर आहे त बहादुर ससुअ खे किथे रखियो आहे? मूंखे त ख़बर न आहे, अलाए किथे रखियो अथसि। छोकिरी असांजे घर में त न आहे। इन जो मतिलबु त बहादुर खान असां खां ससी लिकाए रखी आहे। अदी इहो थी पंहिंजे पराए जो फ़र्क़ु। बहादुर खान ऐं दरिया खान खे असां ते बि भरोसो न आहे। धूड़ वञी पाइनि, वञी पाण में विढ़नि। जे बहादुर खान मरी पियो न त फ़ाइदो असांखे ई आहे। इहा सॼी मिल्कियत दरिया खान खां पोइ असांजी थींदी। हा, दरिया खान ॾुखियो मल अथई, बहादुर खान खे बचाए वेंदो। ॾिसो त थिए छा थो।
बसरा शामिर खान सही माण्हू न आहे। मूंखे छा थो ॿुधाए? बसरा खे सभु ख़बर आहे। मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन, मूंखे सभु कुझु अचे ॿुधाईंदा आहिनि। सॼो ॻोठु थरथले में आहे, पर शामिर खान खे का परवाह ई कोन्हे। टाक थो ॾिए बीठो, टाक चवे पियो त असीं आहियूं तमाशो ॾिसण वारा। बसरा शामिर खान सफ़ा सही माण्हू न आहे। शामिर खान आहे मतलबी माण्हू। जहिड़ो हुयुसि पीउ तहिड़ो वरी पाण थियो आहे। राज खे छा कंदो? पंहिंजो पाण खे अकेलो कंदो। बसरा रुगो राज ॿधी करे न त ये दरिया खान जहिड़ा वॾेरा पंहिंजनि प्यारनि जा लाश खणी कब्रिस्तान ताईं बि कोन पुॼाए सघंदा, धप करे वेंदा। इहे वॾेरा नाज़ुकड़ा हूंदा आहिनि न, तॾहिं त चवां थो त शामिर खान सफ़ा सही माण्हू न आहे। तूं वरी कहिड़ो सही माण्हू आहे? सभु उज़वा उबता ठाकियल अथई। लॻे थो पियो त को भोलड़नि जो वेझो माइट आहे। इहा ॻाल्हि न आहे बसरा। अम्मा चवंदी त मां 14 जो चंड आहियां, पर तोखे उहा ॾिसण वारी अखी न आहे। वाह माणे मरी आहे ते अंधी ही छा जो तोखे 14 जो चंड कई। हाणे छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। इहो त ॿुधाए ससुरीअ जी का ख़बर पई? बसरा हाशिम खान छितो थी पियो आहे, चवे थो दरिया खान जो नसुल ख़तम करे छॾींदुसि। हाशिम वीचारो बि करे छा? पलियो आहे जो ज़िद ते अड़ियो बीठो आहे, छोकिरी उठारे कोन थो पियो। हाशिम वीचारो सदाई ॿाहिरि, हाणे इहा झार तड़े त तड़े केरु? सरदार साईं 7 राज्यनि जा माण्हू घुराया आहिनि, वज़ीरनि मछरनि खे बि फोन कई अथसि। पुलिस खे ख़त मिलियो आहे त बहादुर खान खे सिधी गोली हणो। दरिया खान बि माठ करे त कोन वेहंदो बेगा। 100 शैतान वाह तॾहिं इहो हिकिड़ो दरिया खान पैदा थियो हो। जहिड़ी तस छिकल तहिड़ी तस नियत। बसरा वॾो किन थींदी, बेगुनाह मरंदा, गोली फ्री गिरी पोइ बि अचे गरीब खे लॻंदी। बेगा इन दफ़े मुंहिंजा फ़क़ीर मैदान में लहंदा, कंहिंखे को कंडो बि कोन लॻंदो। पर ॻाल्हि आहे तूं पासड़ो कजांइ त का रोलू गोली अचे न लॻई। बसरा ॻोठ जहिड़ी ॻाल्हि आहे, पलीअ सां केॾो न केस थियो आहे। मां चवां थो तूं वञी मीरा सां हमदर्दी करे अचो। हाणे मोगो मटर, पर ॻाल्हि अकुल वारी करे वियो आहे। वञा थी पई मीरा सां ॿ हाल अहवाल बि कयां थी, वेलो बि टारे थी अचां पई। बसरा कटे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वञनि पिया। मां बि वञा थो सरदार साईं जी ओतागत ई का उबर सुबर खाई पंहिंजो ढिढ भरे थो अचां। बाबा लुड़क न गाड़, तुझा ये लुड़क मुझे अंदर में वड्डा था विजन। मेरा धीअ, काश मां पंहिंजी न्याणी जो नालो ससी न रखा। मूंखे कहिड़ी ख़बर त ससी नालो ई आहे सूरन जो। बाबा ही वडेरा असांखे सुख सां रहण छो नथा ॾियनि? आख़िर असां इन्हनि वडेरनि जो कहिड़ो ॾोह कयो आहे? असां त ग़रीब आहियूं, मिस्कीन आहियूं, कमज़ोर आहियूं। मीरा धीअ, ही अमीरनि जी दुनिया आहे, अंधेर नगरी आहे। फरियाद जो दाद न आहे, को ॿुधण वारो न आहे। जेको ॾाढो आहे सो ई गाबो आहे। बाबा इन जहान में कॾहिं असांजो बि वारो ईंदो या रुगो असां रोइण ऐं पिटण जे लाइ पैदा थिया आहियूं? मूंखे त हाणे ससी खां वधीक हाशिम जो फिक्र थी पियो आहे। धीअ बाबा तू चाचा हाशिम जो फिक्र न कर। तूफान केतिरो बि ताक़तवर हुजे पर डूंगर में कॾहिं बि ॾार नाहे विझी सघंदो। मीरा धीअ,
हाशिम मंतर जो अंदर में टुटी पियो आहे। हुनजे मन में ज़िलज़िले जा शदीद झटका आहिनि। भली तूफान डूंगर ॾारे न सघनि, पर ज़िलज़िला डूंगर बि ॾारे विझंदा आहिनि। धीअ, हाँ बाबा, इंसान भी आखिर केस ताईं सूर सहंदो, नेठे कनी टुटी पवंदो आ। बाबा अल्लाह ख़ैर कंदो, तू सुम्ही रहो, अध रात थी वई आ। मेरा धीअ, मूंखे निंड नथी अचे। बाबा सुम्हण जी कंदे त निंड भी अची वेंदई। बाबो नाही।